पंजवीह रबीउल अव्वल 1447 हिजरी 29 सितंबर सन 2024 आचर वारे ॾियारे जे ॻोठ गजलो खान मुगेरी लकंबर अर्दल अजीज हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगेरी साहब जे तरफा जुमला जमा जे तरफा ही सालियानो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासआदत वारे महीने में हर साल वांगुर हिन साल भी प्रोग्राम मुनक़द थियो। तवां सां भी पंहिंजे रब करीम के राज़ी करण जी नियत सां सुबुह खां वठी इंतहाई गर्मीअ जी मौसम उन जे बावजूद भी वेही अवां अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो। दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो अॼोकी हीअ गर्मी कुझु नाहे ऐं मथां शामियाना लॻल आहिनि। हज़रत से मौलाना मोहम्मद सिद्दीक साहब पखन जो भी इंतजाम कयो आहे। इंशाअल्लाह जल्दी तेल भी ईंदो। ये पकड़ा हलंदा। अॼोकी गर्मी कुझु नाहे। उहो ॾींहुं एॾो गरम हूंदो, एॾो गरम हूंदो, न शाम हूंदी, न शामियानो हूंदो, न पको हूंदो, सिज नेज़े ते हूंदो, ज़मीन ट्रामे जी हूंदी, माण्हू पंहिंजे पघर में पिया बुॾंदा। पर दुनिया जे अंदर जंहिं भी माण्हू क़ुरान पाक सां वफ़ादारी कई आहे, क़यामत जे ॾियारे अल्लाह जो क़ुरान मथां छट करे ॾिए। ॾाढा सुभान अल्लाह जो हवालो आहे। मोहब्बत सां चओ त तव्हांजी सुभान अल्लाह खे ॿुधी तेल वारा जल्दी तेल वठी अचनि। तेल जा ऐलान भी मां कराया साईं अब्दुल हकीम साहब खे चयो अचे तो वियो आहे वठण, ॼाणो आयो, पकड़ा हलंदा। अबा क़बर में त न पको आहे, न साईं खे चवां सेज आहे, न विहाणो आहे। इहे ॾींदा टे कपिड़ा कफन जा, हेठो मिटी, सामी सोड़ी, नांग बलाऊं, माकोड़ा भी चवंदा खाऊं खाऊं। ओॾे माण्हू वेंदो सोड़ीअ में। पर जे हिन क़ुरान सां तव्हां वफ़ादारी कई आहे न, मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, हिन क़ुरान जे करे अल्लाह क़बर में जन्नत जी एसीअ जी दरी खोले ॾिनो। ईअं माण्हू सुम्हंदो जीअं घोट परी राति पहुच। हिन गर्मीअ खे यादि करे, अल्लाह खे यादि करियो त हिन गर्मीअ खे करण वारो केरु आहे? ॻाल्हायो। यकीन अथव न अल्लाह आहे न? हे कीअं थो चए मांझी फ़कीर? अन ॾिठे अल्लाह ते मां कीअं ईमान आणे, अन ॾिठे अल्लाह ते ईमान नथो आणे त अन ॾिठे पीउ खे भी न मञो न। पिणे जॾहिं माणे सां शादी कई ऐं जॾहिं राति जो रांदि खेॾिया त तो ॾिठो हो छा पिणे? तोखे में माण्हू ने चयो न हीअ पिणे थी, माणे चयो पीउ थी। मां जे चवण ते पीउ खे मञे थो, पाड़े वारनि जे चवण ते पीउ खे मञे थो। उठ क्रॉस करे तो वञे त हुनजे पेर खे ॾिसी करे मञे थो त उठ वियो आहे। मेंह जे पेर खे ॾिसी चवंदो मेंह वई आहे, माण्हू जे पेर खे ॾिसी चवंदो माण्हू वियो आहे। पेरा ॾिसी करे उन शइ खे सुञाणे थो तूं ज़मीन आसमान, सिज चंड सितारा, सर्दी गर्मी, पाणी, माखी, खीर, मक्खण, इन सभिनी खे ॾिसी करे चओ न त अल्लाह आहे। इन खे पैदा करण वारी ज़ात हो आहे जंहिंजो नालो अल्लाह हो। ॾाढा सुभान अल्लाह चओ। गर्मी वेंदव, अल्लाह सां गर्मी वेंदव। मूंसां साथ निभायो। कलमे वारो जाॾे भी नज़र कयो न अल्लाह तो नज़र। जाॾे अल्लाह त चयो आहे क़ुरान में त भला यंज़ुरून इलल इबिल कैफ ख़ुलिक़त। उठ ॾे त ॾिसो, इन उठ जी एड़ी ख़िलक़त लाइ नज़र कयो त इन खे पैदा करण वारो केरु? वैल समाई कैफ रुफ़ियत, भला आसमान जे बुलंदी ॾांहुं नज़र कर। हेॾो वॾो आसमान, हज़ारे साल गुज़री विया, सिज ऐं चंड जी ड्यूटी लॻल आहे, पंहिंजी ड्यूटी पिया पूरा कनि।
सिजो अचे तो चंड्रो वञे तो चंड्रो अचे तो सिजो वञे तो हज़ारे साल गुज़रिया आसमान पोड़ो न थियो हज़ारे साल गुज़रिया आसमान मां डार न किरी शेत न किरी हज़ारे साल गुज़री विया रब तो चवे जेको रंग ॾिनो थमांसि उहो बि कोन फिटो अथसि एरे नजर न वई व इलल अर्द कैफ सुतियत भला जे ज़मीन ते घुमी थो इन ज़मीन ते त नजर कर एड़ी सख्त न कई मां जो हले त तुंहिंजा पेर अंदर हलिया वञनि एड़ी नरम न कई मां जो हले त पेर हलिया वञनि सख्त न आहे जो पेर फाटनि पाणीअ ते बिहारी मां व इलल जिबाल कैफ नुसिबत भला वॾा वॾा जबल ओॾे ॾिस तोखे मां अल्लाह सम्झ में ईंदुसि ओॾे बि नज़र न वई अल्लाह तो फरमाए भला ज़मीन आसमान जे ख़िलक़त ॾे ऐं राति ऐं ॾींहं जे फेर घेर ॾे ॾिस रात अचे वञे अचे थी ॾींहुं अचे थो रात वञे थी इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल अथव साईं मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मुग़ीरी जे दावत अचण वारो कजले खान जे ॻोठ अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाइंदा इन फी खल्क़िस समावाति वल अर्द व इख्तिलाफिल लैलि वन नहर लआयातिन लिउलिल अलबाब अल्लज़ीना यज़कुरूना अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफक्करूना फी खल्क़िस समावाति वल अर्द रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला सुब्हानक फक़िना अज़ाबन नार जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ थो मदीने दी पर हीअं चवां जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ थो त पक्का हलंदसि हलंदा आयो न तेल वठी ॾिठो मां हेरे मूरे ॾिसो हेरे मूरे ॾिसो क़ुरान हली विया न सुभान अल्लाह हाणे नारो त हलंदो हिकिड़ो नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम हजरत मौलाना सैयद जब्बार है ज़मीन आसमान जे फेर घेर ॾे नज़र कर रात ऐं ॾींहं जे फेर घेर ॾे नज़र कर ओ मां जी फ़कीर अल्लाह तो चवई मां सम्झ में ईंदो मां अंधा मुंहिंजा बानड़ा अहिड़ा सोच ऐं वीचार ऐं फिक्र था कनि छड़ो हिकिड़ो सेकंड छोरा इजलिस वेही रहो ॿियो त पकाल न इहो इन परते काले करे छॾियो फेरायोसि न जेके बीठा न उन पको न कर वेह त पोइ पको तव्हां वेहो न त गर्मी थी थिए कबर में कीअं हलंदो बोले माइट एसी न ॾींदव सुरीअ जो छॾियो गाॾी टेके छॾियो ज़िद न कर न क़ुरान सुरी आहे न सदको वञे सुरी वेही रहो सही ना बि बीहण में गर्मी घणी थींदी आहे वेहण में न थींदी हवा इंशाअल्लाह ईंदी क़ुरान जी रहमत दी हले रबो हितां जूं बि मुसीबतूं टारींदो आख़िरत वारियूं मुसीबतूं बि टारींदो इंशाअल्लाह रब तो फरमाए मुंहिंजा बानड़ा जाॾे नज़र कर मां अल्लाह नज़र थो अचां जाॾे बि नज़र कर छा थो थिए जो मुंहिंजा मुक़ाबिला पियो करे किने कतरे मां पेशाब जे कतरे मां पैदा कयो मां मुंहिंजा मुक़ाबिला थो करे
हयाओ कर शर्म कर वरी एड़ो मेहरबान नबीन नो माए वफादार नबीन नो माए इंसानो करे मुसलमानो करे मां पाजे महबूब मोहम्मद करीम जो उम्मती बनायो माए एड़ो सोनो नबी खुदा जी सा जो कसम जो जमण पागा खाइण पागा पीअण पागा निंड पागा एड़ो नबीन नो माए तवज्जो कर एड़ो सोनो करे तमा आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा घरा माई ज़लेखा के भी जय ओ ज़लेखा बीबी तो के भी महबूब मिलियो मां आशा के भी महबूब मिलियो तो आरे महबूब जो नालो जनाब यूसुफ नबी मुझे महबूब जो नालो सदगो वञास मिठो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो आरे महबूब के ॾिसी करे मिस्र जे मान बाजा हथ कढा ईमान ना दो आयू होश में तो आरे महबूब जे हुस्न के ॾिसी बेहोश थी वयो पर मुझो मोहम्मद ॾिसना एडो सोणो एडो हसीन जो मुझे मोहम्मद जे अचण खां अॻु में माण्हू बेहोश हुआ एडा बेहोश माण्हू पंहिंजे न्याणनि खे ज़िंदा पूरींदा हुआ अबे जो अदब न अमर जो अदब न वॾनि जो हया न नंढड़नि ते शफ़क़त न ओड़े पाड़े जो ख्याल न कारे रंग वारे जे मथां भूरे रंग वारे खे ॼण हुकूमत गरीबन जो ख्याल न यतीमन जो माल हड़प करे दींदा हुआ रनुन सालुन के लिफ्टी न दींदा हुआ औरत जो मकामी न हो एडा बेहोश उन बेहोशन मुझे मिठे मोहम्मद करीम जे वसोहा वारे चेहरे के ॾिठो ऐ अलम नशरह लक सदरक वारो सीनो ॾिठो मा ज़ागल बसर मा तगा वारियो अखियूं जो ॾिठो वलिसान शपतैन वारा चपड़ा ॾिठो रहमत ॾिठो हुस्न ॾिठो जमाल ॾिठो बेहोशी ख़त्म थी वियनि होश में थी विया खुदा जी ज़ात जो कसम ईमान भी आंदो मिस्र जे मान ईमान न आंदो हुस्न ॾिसी करे पंहिंजा हथ कढियाऊं इन मके वारनि ईमान भी आंदो कलमो भी मोहम्मद जो पढ़ियो पर मुझे मोहम्मद करीम जे इशारे दे साहब ने जानू भी कटराए छड़ियो तई वतन छड़े आया वतन घर न छड़े अबू अम्मा छड़े आया बाहर छड़े सलाम सहाबा के असां गर्मी बर्दाश्त न था कयूं थोड़ी वाले वा यार बिलाल रंग सादड़ो वार घुंडीदार चपड़ा वडा कौम जो हफ्सी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो पढ़े उमैया वारा चवंदा बिलाल कलमा मोहम्मद जा पियो पढ़े छॾे ॾे जे कोन छॾींदुसि सदगो मार मिली आहे जागो था वो सुभाणे न था चओ मार था जन तती रेती दे सुमारे तती रेती दे हे रेती त नाहे हेठां पलाल विछायो पियो आहे मथां शामियानो लॻो पियो आहे पखा हलनि था तोखे पानी भी मिले तो मानी भी मिले तो हज़रत बिलाल जो पानी भी बंद मानी भी बंद तती रेती दे वड्डो पत्थर सीने दे रखियो से ओ बिलाल तड़पी तड़पी मरी वञ या मोहम्मद जो कलमो छॾे ॾे चे तो यारो ॻाल्हि ॿुधो तड़पी तड़पी मरण मंज़ूर आहे पर मिठे मोहम्मद जो कलमो छॾण मंज़ूर कोन्हे अल्लाह अल्लाह चवंदा बिलाल हेरे ॻाल्हि ॿुधो जान जी परवाह कर जान ग़रीब ई सड़ी वियो मानी कोन थी मिलई पानी कोन थो मिलई वारे वा यार बिलाल चवे तो मैया वारो ॻाल्हि ॿुधो अबू चल ॻाल्हि ॿुधो मूंखे पाणीअ जी परवाह नाहे मानीअ जी परवाह नाहे जान जी परवाह नाहे जान जाने जान वारो अल्लाह जाने जे रब जान ॾिनी उन जे नाले ते टुकड़ा टुकड़ा थी वञे त यार सौदो ॾाढो सस्तो आहे मोहब्बत सां
वाले वाह यार बिलाल सब कुछ छॾे आयो मोहम्मद जे दीन जे ख़ातिर घोर वञा सुमैया बीवी कुरारी बद थी वई मोहम्मद जो कलमो न छॾी ज़ुमैरा बीबीअ जो अखियूं कढियूं अंधी थी वई मोहम्मद जो कलमो न छॾियो यार नज़र त कर हज़रत यासर खे शहीद कयूं अमार खे मार ॾिनो घटायो कोन ये तो मुंडा का वठी मुझे मोहम्मद जे सहाबा के तकलीफूं ॾींदा हा सहाबा पोइ कोन हॾ छो त मदीने जे मीर जो अखलाक भी अहिड़ो हो हुस्न भी अहिड़ो हो जमाल भी अहिड़ो हो कमाल भी अहिड़ो हो अखलाक भी अहिड़ो हो खुदा जी ज़ात जो कसम मसअब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो वाक़ियो ॿुधायां यार मां त हिते ईंदो आहियां कि नौजवान मां खे इहा फरमाइश कंदा आहिनि सही मसअब बिन उमैर जो वाक़ियो त ॿुधा अल्लाह अल्लाह गजरे खान वारो हाई लेवल जा लटा पाईंदो हो हाई लेवल जी जुती पाईंदो हो हाई लेवल जा जेको आहे भले घराणे मां शादी कयई है पी जो दादलो ॿार हो है खुदा जी ज़ात जो कसम जो पी बाई जो पुजारी हो अगर सलमान खे किस्मत में कलमो नसीब हुयो मिठे मोहम्मद करीम ने आयो मदीने जे मीर इमामुल अंबिया जो कलमो पढ़े अबो गोले गोले तक जी पयो अबो जुदाई में बहुत ही हुयो अगर मसअब बिन उमैर खे अबो भी हुयो अमर भी हुई साल भी हुई बच्चा भी हुया प्यार जो परणो कयो हुई कुछ वक्त गुजरियो मुझे साईं के जे मुझा साईं मां के मोकल दे अबो भी आ अमर भी आ भाई भी साल भी हुजूर फरमाए पुट वञो आए मसअब मुझा बचड़ा जी क्या मुझा साईं घोर वञा कुर्बान वञा पान फरमाए यार तुझो अबो मुसलमान ना है अमर मुसलमान ना है आओ मुझा साईं पान फरमाए कुछ चवनी त मुनासिरो न कजाए मुकाबिलो न कजाए सामो न जाए आओ मुझा साईं अगर मसअब बिन उमैर आयो अल्लाह अल्लाह परे का जी जो दाखिल जो भाजी नजर पइजी वई लोडक मुझे भा मसअब बिन उमैर जिया रोणंदो आयो मसअब काने वई चई यार मां वयोस मिठे मोहम्मद जो कलमो पढ़ण चे तो मसअब ॻाल्हि ॿुध अबो रोई रोई तुझे जुदाई में पहुतियो यार माल सॼो मांखे ॾेई वयो यार सब माल ॾियाए बाग ॾियाए घर ॾियाए मोहम्मद करीम जो कलमो छॾे ॾे मसअब बिन उमैर चवे तूं अदा मुंहिंजा बाग ॿुध इन बाग में मुंहिंजो बि सो अथई अदा ॻाल्हि ॿुध इन बाग में हिकिड़ो अहिड़ो बाग तोखे ख़बर ई न बाबो मुंहिंजे नाले ते करे वयो हिसो बि नथो वठाए बाग बि ॾियाए थो हल न मदीने मुंहिंजे मिठे मोहम्मद जी ज़ियारत कर मुंहिंजे मोहम्मद जो चेहरो त ॾिस मुंहिंजे मोहम्मद जूं अखियूं त ॾिस मुझे मोहम्मद जा चपड़ा त ॾिस मुझे मोहम्मद जो मिलण त ॾिस मुझे मोहम्मद करीम जो अखलाक त ॾिस मुझे मिठे मोहम्मद जी रहमत त ॾिस ओ मुंहिंजा भाउ हलो मुझे मिठे मोहम्मद करीम जो क़ुरान त ॿुध मुंहिंजो साईं अहिड़ो क़ुरान पढ़ंदो आहे जो पखी बि रोई मोहम्मद जो क़ुरान ॿुधंदा अथई ये गोड़ा जा सुभान अल्लाह चे मदीने वञे अदा मां न हलंदुसि अदा जे तू न हलंदे ते यार मां भी मोहम्मद जी गुलामी कोन छॾींदो वाले वाह यार आशिक रसूल इन्हें के चइबो तो आशिक इन्हें के चइबो आ मोहम्मद जो आशिक असां त पिया नारा पियाणो त असां आशिक रसूल आहियूं ना ना या कमी थई आशिक रसूल तॾहिं तेरे मोहम्मद मुस्तफा जे मथां पंहिंजूं जानियूं पंहिंजा बच्चा ॿार घोर कर अल्लाह अल्लाह हेॾा जो वयो साल बि पिया साल खे तो वारो मुड़स दो अचई मसब इश्क में पढ़ो शादी प्यार जो पढ़ो पुत्र भी हुए मौलाना ये भी थी ये भी रात मसवरे ना तुझे छो खबर पईया मोहम्मद जो कलमो पढ़ियो थे हां ची कलमो छड़े पो दाखिल थी घर दरवाजे
चेतो मां कलमो न छॾींदुसि मां तोखे पाण कलमे जी दावत थो ॾियां चरी मोहम्मद जो कलमो पढ़ ॿई जहान चङा थींदई न मां न पढ़ंदुसि न पढ़ंदी आहियां त काफ़िरानी साल काॾे कंदुसि भाउ छॾे काफ़िरानी साल काॾे कंदुसि चेती नंढड़ा बचड़ा ओ बचड़े वालो केॾा तव्हांखे पंहिंजा बच्चा प्यारा न्याणियूं प्यारियूं पुटड़ा प्यारा नंढड़ा झलियूं बीठी आ चेती न ॾींदी मां नंढड़ा हन वॾा त मां मोहम्मद रसूलुल्लाह जे कलमे जी दावत ॾींदोमान मुस्लमान थिया त मुंहिंजा पुट मुस्लमान न थिया त मुंहिंजे पुटनि मां काफ़र पुट काॾे कंदुसि वाड़े वाह यार आशिक़ रसूल सचो मसहब इब्न उमैर यार तूं मोहम्मद जा सभु सहाबा दीवाना परवाना अल्लाह वल अम्मा के पतो पयो अम्मा दरवाज़ो बंद कयूं बीठी आए मसहब पुट मां दर न खोलींदी मां अमर दर खोल अम्मा मुंहिंजो में धोतो में हुयूं त मुंहिंजी अम्मा भाकुर पाईंदी चुमियूं ॾींदी अम्मा दर त खोल चई हिकु शर्त सां दर खोलींदी मां चई कहिड़ो शर्त आए मसहब मोहम्मद जो कलमो छॾे पुटरा बेटा जे दीन ते मोटी चवे सो अमड़ मां मोहम्मद जो कलमो न छॾींदुसि अमड़ तू भी मोहम्मद जो कलमो पढ़ मोहम्मद ॿिन्ही जहाननि में वफ़ादार अल्लाह वल चवे थी मां कलमो न छॾींदुसि कलमो न पढ़ंदुसि चवे सो अम्मा जे तू न पढ़ंदी आ भी मां मोहम्मद जो कलमो न छॾींदुसि दर खोलेसि चवेसि मां मां आहियां मूंखे छॾींदे छा चवे तो अम्मा ॻाल्हि ॿुध भाउ मिलियो पाखर जी जेको आहे लालच ॾिनई अम्मा बाग छॾियो तो अचां साल मिली बच्चा खसे वई अम्मा बच्चन सां मिलन न ॾिनई अमड़ साल भी हली वई बच्चा भी खसे वई अम्मा मुंहिंजी मिठली जी जलमर ॻाल्हि ॿुध अम्मा मां ॻाल्हि ॿुध तोखे भी छॾींदुसि साल छॾींदुमि बच्चा छॾिया अथमि अमड़ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध सॼी काइनात छॾे सघां थो तोखे भी छॾे सघां थो पर मदीने वारे साईं विच मोहम्मद करीम जी ग़ुलामी कोन छॾींदो मां ॾाढा त चओ न सुभान अल्लाह दर खोले चवे थी पटको लाथई लाथई कुझु शेष न थो छो त मदीने वारे साईं चयोसि त मां अॼु साम्हूं नथी जाए मदीने वारे साईं चयोसि अम्मा जो मुक़ाबिलो न कजांइ भली काफ़िरानी हुजे भली तो धिका दे शहीद कमीज़ लाए अल्लाह सिलो सिलो पियो वाइज़ कयां गर्मिया स्पीड के थोरो घटायो त तव्हांखे तूं सम्झंदो जवान इश्क रसूल जी तकाज़ा ई आहे ट्रप न ॾे कुंड न ॾे ठेग न ॾे हलवण खाइण मां कुझु न थींदई बिरयानी खाइण मां कुझु न थींदई कुटी खाइण जो मजनू न थी खून ॾियण वारो मजनू थी जीअं मुंहिंजे मिठे मोहम्मद जे मथां साहिबनि जानियूं घोरियूं होर वञान कुर्बान वञान अम्मा सादी चवे मुंहिंजे महबूब खे ॾिसी करे मुंहिंजे मोहम्मद जे साहिबनि जानियूं घोरे छॾे बच्चा छॾियो वतन छॾियो घर छॾियो चवेस दो अमड़ चवेसी लटा ला सब लटा ला ताई भेण के तो चयो मुझी भेण दी ओ मुझी न्याणी अली तुझो भी मुसा प्यार हो अली अम्मा लटा सब पहला राय अम्मा के सब पाजा लटा ली दोस अली जेको उठन उन उठ जे मथा जेका चादर पईया ओ जेका गुण विझंदा आयो सियारे जे करे अली मां उघाड़ो कीअं मदीने वञा मुझी भेण या गुण खणी उठ वारी अल्लाह अल्लाह भेण गुण
खड़ी आई कूड़ के बाद कई एकड़ो अध हेठ दे बदई दो कुलन दे रखे अमन के चे तू माशाल खुश हो जे मां त तुझे लार बगा दुआ घुरंदो वे अम्मा मां तुझे सामो नथी नो माए मदीने वाले साईं तुझी पारत कईया अल्लाह 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 आए कलमे वारो मुसलमानो जाल छॾई बच्चा छॾई भाव छॾई घर छॾई अमन छॾई रोअंदो मदीने आयो अल्लाह अल्लाह मुझे साईं जे कचहरी में वेठो जिन जेको जिन जिस्म ते लटा भला पातल हूंदा हाज उथ जी गुण पईया वाड़े वा यार फकीर आए जंहिं लट जे वारन खे सुरा ते लहण दो अज वार विगड़जी विया आए यार हाय लेवल जी जुती पाईंदो अज हलियो आ त पेरन में फट पइजी विया हन पेरे उगाड़े रसूल करीम जे कचहरी में वेठो अजले खान वारो ये त जन्नत कोन मिलंदी ये त जन्नत सस्ती कोने ये त जन्नत जेको ये मिले हां खुदा जी सा जो कसम वॾा वॾा रईस मोटी विया जागीरदार मोटी विया नबी जे गुलामी के छॾे ॾिनो वेठो नबी से ॾिसी करे हल मसाब खे मुंहिंजे साईं जे अखियुनि मां ॻोड़ा वही आ काइना जो सरदार गोरो पाण फरमाए यार मसाब जी कया मुंहिंजा साईं मां घोर वञा कुर्बान वञा पाण फरमाए यार हाल वञा लटा पाईंदे अॼु हुन जिस्म ते उठ जी गुण पई आहे मज़ो अचई थो पेर उघाड़ा अथई बेख़बर हल मसाब बिन उमर चवे थो अल्लाह जी ज़ात जो कसम मुंहिंजा बिठा मोहम्मद हुन लटन में एॾो मज़ो न ईंदो जेको गुण में मज़ो थो अचे पाण फरमाए यार कहिड़ी शइ आहे जेका तोखे गुण में बि मज़ो थी ॾे कचरे खान वारो रोई करे चवे थो साईं खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो कचहरी मोहम्मद करीम जी में वेठो आहियां अखियूं मां परदेसी मां ग़रीब मसाब बिन उमर जो आहे जहिड़ो वो ज़ुहा वारे साईं जो आहे वेठे जो दीदार कयां इन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो दो वारे महबूब खे ॾिसी करे मिस्र जे मैन हथ कढा ईमान न आंदो मुझे महबूब के ॾिसी करे चरिया भी होश में आया मोहम्मद जो कलमो भी पढ़ियो मोहम्मद जे इशारे ते जानियूं भी घोर कटाए छॾियो सिर इश्क में कटाए छॾियो मुफ्त में कलमो मिलियो थई तॾहिं कदर को नहीं टोपा तोड़े नाले जो मुसलमान बुढ़ी मर हया कर शर्म न थो अचई रसूलुल्लाह जे शान में शानो कुंबर गुस्ताखी कई उन्हें के जहन्नम रसीद कयो वयो हिकड़ो सुअर मौत हज़ारे सुअर बुढ़ी मरो सूफी फकीर तो सने बेगैरत लानत तुझे न अक्ल ते मुसलमान ना है तू कोलिया मानो वठी वञो न जे कब्र ते भेटा दो जनाजा तो पढ़े जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने 12 रबीउल अव्वल ते एड़ा लफ्ज लिखया मां बयान करे न तो सका मुझी ज़बान सड़े जो मां गाल बात दे मां नाणी जने फेसबुक ते लफ्ज आया त मां क्यों बंद करे उन के परे करे छडियो रसूल शान में हुजूर जे शान में मदीने जे मीर जे शान में कुत्ते एड़ी बकवास कईया तरे काले विहा बेगैरत तरे काले विहा जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में शानु गुस्ताखी नो करे तरे काले विहा हो तरे ता जी ज़बान के ताला लगल हा तरे ता घरन में निकल हो ता मोबाइल न हुयो उनके जने जहन्नम रसीद कयो मां सलाम बिनी हथन सा पेश तो क्या पुलिस वाला डीआईजी साहब के एसपी साहब एसएसओ के
हिकड़े कुत्ते जी तासीसी लाहे छड़ी इंशाल्लाह जेके बिया कुत्ता होंदा इंशाल्लाह एड़ी बकवास न कंदा जे कंदा त मोहम्मद जा आशिक एड़ा मौजूद हन जे पांजो जान भी कुर्बान करे चो न कुत्ते जो मुंडियो लाहे छड़ी आयो ना आयो त्यार आयो ना आयो तकबीर शान मोहम्मद मुस्तफा गुलामिया रसूल में कादियानी कुत्तंते शानू बेगैरतते नजे यारंते मरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ही है अल्लाह पंहिंजा हक़ माफ़ करे रब जी मर्ज़ी आहे चङा भला था चवनि नबी से काफ़रन खे माफ़ कयो हा मञूं था माफ़ कयो हदीस आहे मदीने जो मीरा मिना जो लाल इमामुल अंबिया सदको वञा जॾहिं मको पाक फतह दो करे त मुंहिंजे साईं ऐलान कयो मके वारो पंहिंजा दर बंद कयो घरनि जा मां मोहम्मद तां सां जंग न कंदुसि मुझे चाचे अबू तालिब जे घर में वञो चाचे अब्बास जे घर में वञो मां तव्हां सां न विढ़ंदुसि हुजूर फरमायो मुंहिंजा सहाबा तव्हांजी चौदीवारी चार दीवारी न लताड़ींदा पोइ बि घणा आया मुक़ाबिले लाइ बदिजी कंद हेठ कई बीठ अल्लाह शफीक नबी हमदर्द नबी वफादार नबी चवे न तो दियो हवाल अरे ओनी याद वचन ला इलाहा इल्लल्लाह जो दर्श ॾिनो अवां मुंहिंजी मुखालिफ़त कई जेको कलमो वो पढ़े मार पिया ॾियो मुझे बिलाल के तीरे तीरे सुमारियो सुमैया बीबी के शहीद क्यों बीबी सुमेर जूं अखियूं कट वगाल याद कुरान यासर के शहीद क्यों हे मुझो अम्मार बीठो पुछिए ते निशान दस बाही हे मुझो बिलाल बीठो आ गारड़ो बिलाल जी कयाम ना जलाल पान फरमायो वञो काबतुल्लाह जे सद ते चढ़ी करे अज आसान त ॿुधाइनि अल्लाह अल्लाह वाणे वाकार बिलाल रंग सादलो वार घुंडी दर जब मुबारक वंडा कौम जो हबशी इते त तू कारण के धिका नींदो इते त घट कौम वारन दे तुंहिंजी नज़र न पवंदी आ कारणो ये हबशी हाय गरीबा मिस्कीना काबे जे सत ते चढ़ो बीठो आ वा मोहम्मद घोर वञा कुर्बान वञा तुझे गुलामी में रब केरी इज्जत रखिया सादड़ो बारा कुंडी दर अजो अल्लाह जे बैत जे सत ते चढ़ो बीठो अल्लाह अल्लाह मथे चढ़ियो हुजूर फरमाए बिलाल जी कयाम ना जलाल आसान छो न तो चवे सोना घोर वञा है कुर्बान वञा काते मुंह कया काबे जे सत ते चढ़ो बीठो आया मुंह काडे कया मुझी पयो हाय मुझो साईं मुर्ग अरे दुनिया मुर्गे कुछ न थे पीर मुर्गन कुछ न थे सदको वञास मुझो मिठो मोहम्मद मुर्ग दो अल्लाह जन्नत जा अठई दरवाजा खोलाए छॾींदो अल्लाह 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 हुजूर फरमाए बिलाल मां मोहम्मद मुस्तफा इन काबे दे दो ॾिसां काबे जो अक्स मां मोहम्मद करीम जे चेहरे में ईंदो बिलाल तू मां मोहम्मद जे चेहरे के ॾिसी करे मक्के वारन के आज़ान ॿुधा चओ न सुभान अल्लाह अज ॾियो हवाल तव्हां मूंखे मारण जे लाइ मुंहिंजे घर आयो अॼु अल्लाह मूंखे बादशाह करे मोकिलियो पता छा कयां हाणे सभु कंदे हेठि कई बीठ चवनि पिया साईं वाकई ग़लती आहे माफ़ी मिले माफ़ी चओ था न नबी साईं काफ़रनि खे माफ़ कयो अचो ॿुधायो साईं वाकई ग़लती आहे असांखां ग़लतियूं थियूं तूं त महिरबान आहे तूं त वफ़ादार आहे तूं त रहमत वा हुजूर फरमाए यार केड़ा लेखा सुभान अल्लाह केड़ा लेखा छा लेखा छड्यावा तो उहे लफ्ज़ तो चवा जगे यूसुफ नबी पांजे भाइरन के चया तू पलाद वठंदो आ ओ बरोज ओ बिरोई
बी कौम वारो पलांद जे लाइ तयार आहियां मुंहिंजे साईं पलांद न वरता हेॾे कलमे वारनि खे न मार ॾिनी पलांद न वरतऊं ये लफ्ज़ चयो जेके जनाब यूसुफ नबी चयो साईं यूसुफ नबी के ॿाहिरनि साईं वेझो कुएं में वरी खपायो वरी मिस्र वयो वरी यूसुफ नबी के अल्लाह हुकूमत ॾिनी सागा ॿाहिर कंधे हेठि कयूं अनाज वठण जे लाइ आया जॾहिं सुञातऊं हिक ॿिए खे पोइ यूसुफ नबी उन्हनि खां पलांद न वरितो पंहिंजे ॿाहिरनि खां छा चयईं अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिलबर सां यूसुफ खे वॾी हुकूमत ॾिनी वॾी नहीं दिनी वडो बादशाह कयोसि मुल्क में डुकर पयो सागा ॿाहिर अनाज वठण जे लाइ जॾहिं सुञातो हेठि कंध कई बीठा हो बादशाह हुयो हिसाब वठे त वठी पियो सघे हुनखे जवाब कहिड़ो ॾिनो हुज़ूर फरमाया मां बि तव्हांखे ईअं थो चवां तव्हां बि मुंहिंजा ॿाहिरि मके वारो मिठो अज़ीज़ और रिश्तेदारो अॼु लफ़्ज़ मां तव्हांखे उहे थो चवां कहिड़ो इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल अल्लाह कजले खान वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाए त ला तस्रीब अलैकुमुल यौम यगफिरुल्लाहु लकुम व हुवा अर्हमुर राहिमीन जे गोडा ने सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो काई मयार कान काई मयार कान सभी छॾियो मां काफरा छॾियो मां लॾायो ॻोठ मां छॾियो मां मार ॾिनव बिलाल खे छॾियो मां सुमैया खे शहीद कयो छॾियो मां ज़ुमैर जूं अखियूं कढियो छॾियो मां हाय रहमत वारा नबी ओ जो तो गोड़ थी हिकिड़ो माण्हू बुट लॻल अथसि वञंदो तो काबे जे कारे गिलाब में हथ विझी पकड़ियूं बीठो आहे भाकुर पाई बीठो आहे भगा जे साहबा नबी जा गुस्ताख पाण फरमायूं केरा छाजो घोड़ा जी इब्न खतल वो शेर ठाए मोहम्मद के नऊज़ बिल्लाह गारियूं ॾींदो हो घटि वधि ॻाल्हाईंदो हो गुस्ताखी कंदो हो जागो था मंझंदि जो टाइम आहे जागो था त जो हा सुभान अल्लाह नबी जे शान में गुस्ताखी कंदो हो घटि वधि ॻाल्हाईंदो हो गुस्ताख रसूल पाण फरमाए फक़तुलू कतल कयोसि साईं काबे जे गिलाब खे भाकुर पाई बीठो थई नबी ने फरमायो फक़तुलू कतल कयोसि छो त मोहम्मद करीम जे गुस्ताख खे काबो बि बचाए नथो सघे हाणे त चओ सुभान अल्लाह हिकु आहे हुकूकुल्लाह ॿियो आहे हुकूकुल इबाद मोहम्मद जे शान में गुस्ताखी कयई कत्ल जे लाइक पाण फरमाए मन सब नबियन फक़तुलू हुजूर फरमाए जेको नबियन खे गारियूं थो ॾे जेको नबीअ जी गुस्ताखी करे ॿी सज़ा न अथसि जेल में विझोसि न डंडा हणोसि न मन सब नबियन नबी से जा लफ्ज़ तो बुधाया मन सब नबियन फक़तुलू अल्लाह मान फरमाए जेको नबियन के गारियूं पियो ॾे फक़तुलू कतल कयोसि चओ त मोहम्मद मुस्तफा नबियन जो वारिस सवा लख नबियन जो सरदार जेको चओ हुजूर जो गुस्ताख हिन ज़मीन ते रहण जो हक़ न अथसि सिर तन से जुदा सिरतन से अरे कुत्तो सिधो थींदो आहे कुत्तो जो सिधो थिए माण्हू खे चरियो माण्हू त चरे शाहनवाज़ हुकुमर चरियो हो डॉक्टर हो चरियो थी वियो चरियो पोइ आईपीएल ते आयो त 6 शादियूं कयूं न 6
तो मां थोड़ी क्लिप बुधी मां सोने में बचे न अड़ी गाल काने मां 6 शादियूं न कयूं ने एफआई वारन के एमआई वारन के न हुकूमत की खबर बटन का वो रिजल्ट सामो ईंदी अरे जने तुझे आईडी ते हेक थिया तुझी आईडी हलियो आ तो रसूलुल्लाह जे शान में गलत लफ्ज लिखया है कुत्ता तो तू चो न तो मुझी आईडी हेक थी आ मां मोहम्मद रसूलुल्लाह जो गुलाम आ जे लिखियो आ हुन ते लानत आ शहनशाह जे ला चे तो मां न कयूं हन ऐ तुझे आईडी ते ये गाल हलिया तो मोहम्मद रसूलुल्लाह के तो गारियों न्यूं हन तो उन जी तस्दीक न तो करे जी माना कुत्ता तू राजी है न कहे करे चरियो हो तो सरदारी के गारियों न पोडे नवाज शरीफ के न पोडे चरियो हो तो पंहिंजन खे न पियो ॾे सरदारनि खे न पियो ॾे पंहिंजी क़ौम खे न पीउ माउ खे न पियो ॾे हुकूमत खे न पियो ॾे चरियो हो तो मुराद अली शाह खे न पियो ॾे चरियो हो तो उन्हनि खे ॾे हाणे चरियो आहे बाबा फौज खे न पियो ॾे गारवी मुंहिंजे मोहम्मद खे थो ॾे पाकिस्तान जी फौज जी को गुस्ताखी करे तो उनके ता कत्ल ता कयो जेको मोहम्मद रसूलुल्लाह जी गुस्ताखी करे उनके जेकने कत्ल कयो वियो तो ये घणा कुत्ता उथियान खुदा जी जात जो कसम चो खबरदार मता को बियो कुत्तो भौंके ज़बान काकरे खा गडी कुत्ते जे हवाले कदा से असा के पंजा बच्चा बार अबू अम्मा ये जान भी ये कुरान मथे दे आ ते एडा प्यारा ना है जो रसूलुल्लाह प्यारो सिर तन से जुदा बस बस गोली कुत्तो जो सिद्धो थींदो आहे तव्हां हुनखे छा कंदा ॻाल्हायूं नथा न तव्हां वाइस मां थो कयां साहु तव्हांजो भाई पी बिरादरी में मरो खून था कयो कत्ल था कयो ऐं मोहम्मद रसूलुल्लाह जे शान जे लाइ ज़बान तव्हांजी नथी चोराए केड़ो मोह करी मोहम्मद ने हलंदो अरे क़यामत जे ॾियारे नबी चवंदा मोटो असांजो वास्तो न अथव तव्हां ॼाणो तव्हांजो अल्लाह ॼाणे सदको वञाए मदीने जा घोट सदको वञाए मदीने जा मीर सदको वञाए आमिना जा लाल अरे जाते माण्हू परेशान हूंदा उते सदको वञा समिठो मोहम्मद सदे हौज़े कौसर जा ऐं प्याला भरे पंहिंजनि हथनि सां हिक हिक आशिक़ खे प्यारींदो चई ॾे न सुभान अल्लाह काबिन अशरफ मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी कंदो हो भी मानू वे हारे शेर ठाईंदो हो यहूदी हो हुजूर फरमायो आए कोई जेको इनके कत्ल करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ऐलान कयो आए काबिन अशरफ जो भाणे जो आ मोहम्मद नालो तो मुस्लिम मोहम्मद बिन मुस्लिम चैया रसूल अल्लाह मां वञा सो कत्ल कंदो मास पर थोड़ी इजाजत मिले असां हुनखे चवंदासीं असां ॻाल्हि ॿुधो असां अपने नबी साईं जो कलमो पढ़ियो पर यार परेशान ॾाढो असां तोखां अनाज वठण आहियूं साईं इन में पाण फरमायो ईमान अथई हा ईमान पाण फरमाए इजाजत अथई आयो जीअं जो काबिन अशरफ जे दरवाजे तां भी सॾु कयईं ओ मामा निकिरी कीअं आयो आहे भाटा जे मामा मोहम्मद जो कलमो पढ़ियो तुम यार पर बुख था मरो अनी कोने तो ॾियां अनाज ॾे छाडे ॻाल्हायो न था अरे जे मां त चयो मां त मोहम्मद जो कलमो न पढ़ो बुख मरंदो चई मसाल महिरबानी जे अनाज ॾींदो मां पर शर्त इहो अथव कहिड़ो तव्हां पंहिंजूं ज़ालूं गिरवी रखी वञो मूं वटि मुंहिंजे घर में नौकरियूं आहिनि कमकार कर जे मां जे ज़ालूं रखंदासीं त पोयां नसुल असांखे छा चवंदा जे ठीक आहे भला पंहिंजा बच्चा ॿार जे बचनि ॿारनि जे लाइ त अनाज वठो ई था
जे पोछा जे हिकिड़ी ॻाल्हि आई असांजो तलवारूं असांजा नेज़ असांजो सिर इहे तां तो वटि असां जेको वार रखूं ख़ुदा जी साजो कसम हुन जो ठीक जे मामा ॻाल्हि ॿुधो असां शाम ईंदासीं ॿ टे ॼणा ॿिया बि आहिनि उहे बि इहे तलवारूं ऐं सामान गिरवी रखंदो असांखे अनाज ॾिजांइ ठीक शाम बाबा हिन पासे खां अचिजो हेॾां शाम जो ॿ टे ॼणा साहब अची करे इशा खां बाद में आए मुंहिंजे साईं खे चऊं साईं असां वञूं था हुनखे क़त्ल करण जे लाइ अल्लाह आय दरवाज़े तां बि सॾु कयूं ओ मामा काबा जी जी ज़ाल तेल पई हणेसि मथे खे सुरो खुशबू ज़ाल चयोसि न वञ जेमा के न सदमा खून जी बदबू थी चईं न अहिड़ी ॻाल्हि कान्हे भाणे जो असां अना जोटणा आहिनि मोहम्मद जो कलमो पढ़ियो अथनि सभु बेज़ार थी पिया अथसि जीअं जो आयो तेल लॻल हुयुसि तारीफ़ कयईंसि बेवकूफ़ माण्हूअ जी तारीफ़ कर त पोइ वरी जल्दी पाण खे छा सम्झंदो आहे तारीफ़ जो क्यों मामा वॾी खुशबू लॻल अथई श्यामा कहिड़ी खुशबू आहे जो मदीने में अहिड़ी कोई खुशबू न हणंदो आहे वाह जी खुशबू अथई हिन वारनि खे पिया हथ वार वॾा वारनि खे पिया तुलाइनि से वाह जी खुशबू अथई चिमू जहिड़ी खुशबू केरु हणे जी मामा भला मां सिंगा तो वारे वारन के मां सिंगा जी हां ये हेड जो कहीं वारन का वरतई बेके इशारो नहीं ठंगा तलवार कढाए नारा हणंदा मिठी मोहम्मद ले आया मुझो मोहम्मद इंतजार में हुयो मुझे दुश्मन के मारे आयो आओ मुझा साईं हमारे दुश्मन के जहन्नम रसीद करे आया से मन सब नबियन फकतुलो अल्लाह अल्लाह फरमा जेको नबी के कत्ल करे जेको नबी के घटवत गालाए उनके कत्ल कयो आए नबी जो गुस्ताख जहन्नमी दिया मेरे नबी से जो सको चाचो अबू लहब नबी से के लफ्ज दो तब्बलक या मोहम्मद नऊज़ बिल्लाह नकल न कुफ्र कुफ्र न बाशद तवज्जो कर नबी से के जे तुजा हथ भजन ए गुस्ताख रसूल थी पयो होयो त नबी जो चाचो सको नबी से के ॾाढो दुख दो इन ये लफ्ज मा के सोच अल्लाह 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 रब फरमाए मुझे जानी घबराए न दुख न कर चाचो तुझो आ पर सर्टिफिकेट दई दो छड़ियोसि क्या मजे सुजवल ताई जेके भी इंदा उन जे मथा ई लानत पई वसंदी अल्लाह अल्लाह उन जो तुझो हथ भजे अल्लाह फरमा तब्बत यदा अबी लहबी हुआ तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रातुहु हम्मालत الحطب في جيدها حبل من مسد अरे गालिबन इन कुरान में कभी का जो नालो वठी करे अल्लाह ने चयो आ जे चयो आ त अबू लहब जे लाइ चयो उन चयो हथ भजे अल्लाह चयो तुझा भैया त भजन अरे तुझो माल तो के कब ना आयो उस कोई भी वारी भाई में वींदे अल्लाह अल्लाह पान तवे सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रातुहु पान त जहन्नम में वयो बाजी रन के भी वर्तियो वयो भली नबी जो चाचो छो ना गुस्ताख रसूला जो जहन्नमी चो त दुनिया जे अंदर मोहम्मद मुस्तफा जो चो गुस्ताख जे को आ है उन जी सिसी लाहे जुदा कदे हाय मरण का बाद जहन्नम में वींदो एकड़ो मानो मुझे मोहम्मद करीम के नऊज़ बिल्लाह घटवत गालाइंदो हो वलीद बिन मुगीरा आए खुदा फरमाए मुझा दिल पर नून वल कलम मा यस्तुरून मा औत बिनिअमत रब्बिक बिमजनून व इन्न लक लाजरन गैर ममनून व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम फसतुबसिर व युबसिरून बिअय्यिकुमुल मफ्तून इन्न रब्बक हुवा
आलमु बिल मुहतदीन वला तुतिल मुकज़्ज़िबीन। अल्लाह तो फरमाए मुझे दिलबर ये जगह तो के चरियो था जवान तू चरियो का दिया तो जेड़ो मां सानो सानो पैदा ही न कयो सोना मोहम्मद तू अजीम तुझा अखलाक भी अजीम। अल्लाह तो जो वलीद बिन मुगीरा जेला कूड़ो आ लबारिया चुगल खोरा तोहमत वहन दोआ रब न जो नव बुराइयों बयान करे आखिर में जदो तुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम मुझा मोहम्मद यो तो ये घटवत हो गालाए ओ तुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम हलाली नागे हरामिया। सुभान अल्लाह। तुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम ज़नी 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 जो निकाह को सवाल तलवार की जो नहीं ना नबी साईं आए तो जो पढ़ी ना तलवार खड़ी मां जे मथा बीठो सच गाला मुसलमान राजो ना साजो नबी सच्चो असाजो नबी सच्चो मुखे तो चेता बिना बीजा हलाली ना हरामिया जायज ना है ना जायज उधार माओ चयो से मोहम्मद सच तो चवे हां तो सुभान अल्लाह चो ना पिणे वयो हो वापार ते पिणे वयो हो वापार ते बकरा रहे के संकारो मोके मुझे मां हरामी तू जाए जो मोहम्मद करीम के घट वज दो गालाए। अल्लाह तो फरमाए हलाली बार मोहम्मद जो आशिका जेको नबी जो गुस्ताख हलाली नागे जो तो हरामिया। जेके हुजूर जे शान में गुस्ताखी दा कन ये काफर हन वाजिबुल कत्ल हन कादियानी हन कादियान जी साजिश लगी पई आ नौजवानन के वरखलाइण जे लाइ तू छड़ो रोंबो करे ला बकर बस उलमा जो साथ ॾियो 14 अक्टूबर ते मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस मीरपुर खास का परिया उमर कोटा उड़ही कुत्ता घणा तरन ही कुत्तो भी उड़ो जो हिकड़ो कुत्तो मोह त घणा कुत्ता जाहिर थियन पर ओ कुत्तो कादियानियो बेगैरतो इत्तेहाद की दादे जो मुल्क ना है पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह पाकिस्तान का मसला मुहम्मदुर रसूलुल्लाह ये मुल्क कहां जे पी दादे जो ना है भजो निकरो वनी लंदन वनी वेहो कहां जे पी दादे जो मुल्क हुआ ओ प्रेवलियो हजरातो अच्छो उलमा तो जमीयत उलमा सा कुल्हे में मिलाए करे पीहो एक बेजी मुखालफत न कयो कहां सा रहदा से अचो त करजी सजी मोहम्मद जे गुस्ताखन काजरन के मोचड़ा हणी करे इन मुल्क में भजायो कढो जो त ही मुल्क काजरन जो ना है ही मुल्क मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जो मुल्क अरे इनके पक्का हलाए ना ना सा पक्का साईं हेलो भक्त खर्च कयो आ इन को आवाज ही न तो निकरे चोट काजा ने जहानी सब लाढा त चौना काजा ने जहानी सब हरामी खुदा जी ज़ात जो कसम चो जेको काजा ने जो यारा गद्दारा मोहम्मद मुस्तफा जा आशिक केड़ा हो जे कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद ऐलान करे इन सिरन सा कफन बधी अचो मोहम्मद जे गुस्ताखन के सा मुकाबलो करे जहन्नम से त केड़ा आईंदा मथे हथ खणी नारे जो जवाब त दियो
असां ॾिजो नथा मौत खां। साईं अब्दुल्ला अब्बासी खां पुछो मुझे तो हथ में है कुरान सुबह जी नमाज का अग में उठना हूं जने वायदे दे नींदा हूं तो दुआ कुरान ओ अल्लाह असां के शहादत जो मौत ॾे। मौत खाना साडे जो शहादत के गोलेऊं था हुजूर जे शान में गुस्ताखी कयो ना दुनिया ली बंदूक हिय जो वक्त महणदो माण्हू पायो निकरींदो बेगैरता मोहम्मद मुस्तफा जे गुस्ताखा मुंजी जंगा 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 ओ मुंजा मौला ये सामो नजर कोन था अचन ए मुंजा अल्लाह ये मुंजो रड़ियो आशिक़ कबूल कर इन कादर के तबाह बर्बाद कर रसूल जे गुस्ताखन के तबाह बर्बाद कर अल्लाह असा के संतत रसूल जे शान में गलत गल है मुल्क पाकिस्तान मोहम्मद के नाले पे कयो उनके गलत गल है अल्लाह अल्लाह कुरान मथे दिया तू जाने तो जो मोहम्मद असा के बचन का वधीक इन जान का वधीक प्यारो नारे तकबीर शान रिसालत खत्म नबूवत कादियानी कुतन लानत या रसूल में मौत भी कबूल है रसूल में गैरतमंद जुर्रतमंद देवबंद ऐसा रिजन वाला नहीं हुआ। याद रखो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में कहीं भी गुस्ताखी किया वो जमान न रहंदी वो काकरे का कड़ी कुत्तन जे हवाले कंदा से अज वायदो को उलमा हक उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम सां जो साथ था। साईं मेहमाना परे जो जिंदगी बाकी मुलाकात।